नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे मसू भुरगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त मसू भुरगड़ी में क़ाइमु थियल वाटर सप्लाई स्कीम करप्शन जे वर चढ़ी इलाइक़े वासियुनि खे को बि लाभ न मिली सघियो आहे। वाटर सप्लाई स्कीम 34 साल गुज़रण बावजूद मुकमल न थी सघी आहे। वाटर सप्लाई जे तलाहनि में गंदो पाणी बीह वियो आहे। 15,000 आबादी वारो शहर मिठे पाणी जी सहूलियत खां बि महरूम बणियल आहे। जॾहिं त स्कीम जे तलाहनि में केतिरनि ॾींहंनि खां गंदो पाणी बीहण करे इंतज़ामिया अखियूं बूटे छॾियूं आहिनि। लखें रुपए जी लागत सां तइमीर थियल ही स्कीम अञा ताईं रोलड़े जो शिकार बणियल आहे। पर पब्लिक हेल्थ खातो हैदराबाद बि अॻो निंड सुतल इंतज़ामिया जी नाअहली जे करे मसू भुरगड़ी शहर जे लाइ तइमीर थियल वाटर सप्लाई स्कीम में पाणी बीह वञण खां पोइ मरम्मत थियल पाणी जा तला पिणु ज़बूहाल थियण लॻा आहिनि। होॾां क़ौमी अवामी तहरीक मसू भुरगड़ी जे जनरल सेक्रेटरी गुलज़ार कलोड़ो पोरियत मज़म्मत कमेटी अॻवान कामरेड निसार लिगारी ऐं ॿियनि कमिश्नर हैदराबाद खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो त तलाहनि में बीठल पाणी नेकाल कराए स्कीम में थियल करप्शन की जांच कराए स्कीम के फाल कराए वञे जी शहरन के मिठे पानी की सहूलत मुयसर थी सके। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।